मातली वेझो मीरवा रोड ते सिम नाले जी पुल जो कम मुकम्मल न थियण सबब हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ॿिए पासे ठेकेदार पारां लाथल मिट्टी ईंदड़ वींदड़ गाॾियुनि लाइ परेशानी जो सबब बणियल आहे। रिपोर्ट कयो आहे अब्दुर्रज़ाक पंवर। मातली वेझो मीरवा रोड ते सिम नाले जी पुल जो कम मुकम्मल न थियण करे रोड हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि त ॿिए पासे पुल ते ठेकेदारनि पारां मिट्टी लाइण करे ईंदड़ वींदड़ गाॾियुनि लाइ तमामु घणी परेशानी जो सबब बणियल आहे। ड्राइवरनि जो चवणु आहे त पुल जो कम मुकम्मल न थियण करे असांजी गाॾियुनि खे हज़ारे रुपए जो नुक़सान थी रहियो आहे। एक्सीडेंट रोज़ था थियनि। हींअर बि छोकिरो कल राति वीचारो धकु लॻो आहे, हुनखे वीचारो ग़रीब मिस्किन हुनखे धकु लॻो आहे। हीअ लखनि जी गाॾी आहे, हीअ लखनि जूं गाॾियूं हिते पोयां टाला था अचनि, रोड बंदि पियो आहे। हिन साॻी वीचारे जो उस्ताद उते गाॾी फाती में हुनखे 3 ॾींहं बीठो, परेशान थी वियो। हीअ झंग में बीठो आहे, न पाणी न मानी न ॻाल्हि न मुआल। हिन वीचारे ग़रीबनि कहिड़ो ॾोह कयो। गाड़ी भी अचे थी त ढिग लॻो पियो आहे मिट्टी जो, किरास किथां वठे माण्हू। उधार ही टांकियूं उधार फाती पियूं आहिनि, गाॾियूं उधार फाती आहिनि। साल खां वठी हले पियो, ठेकेदार पंहिंजी भराई करे हू भॼी वियो। तो ये पुल का देखो ये गाड़ो काला तो कितना नुकसान हो रहा है। तो अभी तक तो ये रोडों का मेन रोड है, तो इसका कोई हाल नहीं निकाल रहा है। हम लोग तो सारा परेशान है। तो रात से खड़ा है, अभी तक देखो कोई असर नहीं है। ट्रैक्टर वाला को बोला है तो भाई 15,000 दे दो, 20,000 दे दो, तो 10,000 कमाता नहीं, 15-20 हज़ार मांग रहा है। रोड हींअर कार्बेट थियो आहे ऐं सिम वारे ठेकेदार हिते सिम जी पुल ठाराए छॾी आहे। साल थी वियो आहे पूरो हिन पुल खे, त हिते गाॾियुनि वारा वीचारा लाखों रुपए जा नुक़सान करण पिया। ऐं पासे में जेको किरासो हो पहिरियों हुते लाखों रुपयनि जो हिननि किरास कयो आहे। ऐं हिन ठेकेदार पाणी बि कोन कढियो, ईअं ई पंजू लॻाए छॾियो आहे हिते। हिननि डिप्टी कमिश्नर बदीन ऐं लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मातली खां मीरवा वेंदड़ रोड ते मौजूदु सिम नाले जी पुल जो कमु मुकमल कराए संदन बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन इरशाद अली पंवर सां गॾु अब्दुर्रज़ाक पंवर, आवाज़ TV न्यूज़ मातली।